बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वेलकम टू गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल क़ालूनी नंबर 1। हेडमास्टर सर इमाम बख्श सुमरो ऐं सब्जेक्ट टीचर عنايت लاشاري जे तरफ़ां सभिनी शागिर्दनि खे ख़ुशि आमदीद। प्यारा ॿारो, अॼु असां सब्जेक्ट मैथ क्लास 6 जी सब्जेक्ट मैथ जो टॉपिक पढ़ंदासीं। सेट जो जेको टॉपिक आहे उहो आहे सेट खे बयानु करण जा तरीक़ा। सेट खे बयानु करण जा तरीक़ा। कल्ह असां सेट जी डेफिनेशन पढ़ीसीं। उनखां अॻे ॾींहंनि में असां सेट जे बारे में घणो कुझु पढ़ियोसीं। हाणे अॼु पढ़ंदासीं त सेट खे असां बयानु कीअं कयूं। चए थो सेट खे बयानु करण जा तरीक़ा। अॼोको टॉपिक आहे सेट खे बयानु करण जा तरीक़ा। चए थो सेट खे बयानु करण जा 2 तरीक़ा आहिनि। मथियुनि क्लासनि में जॾहिं असां हलंदासीं ऐं पढ़ंदासीं त सेट खे बयानु करण जा 3 तरीक़ा आहिनि, पर 6 क्लास जे अंदरि सेट खे बयानु करण जा घणा तरीक़ा आहिनि? 2 तरीक़ा आहिनि। सभ खां पहिरियों जेको तरीक़ो आहे बयानी तरीक़ो या बयानी सूरत। ॿिए नंबर ते आहे जदोली तरीक़ो या जदोली सूरत। चए थो प्यारा ॿारो, पहिरियों जेको तरीक़ो आहे बयानी तरीक़ो या बयानी सूरत, इनखे असां कीअं, इन जी डेफिनेशन छा आहे, इन जी पहिरियां वस पढ़ंदासीं। चए थो सेट खे मौज़ू लफ़्ज़नि में वाज़े तौरु बयानु करण खे बयानी तरीक़ो चइबो आहे। यानी कंहिं बि सेट खे असां लफ़्ज़नि में बयानु कयूं त मौज़ू लफ़्ज़नि में पर मौज़ू लफ़्ज़नि में बयानु कयूं त अहिड़े तरीक़े खे बयानी तरीक़ो या बयानी सूरत चइबो आहे। इन जी मिसाल ईअं आहे त असां वटि फ़र्ज़ु कयो सेट ए आहे, त उनजो जेको आहे बयानी सूरत या बयानी तरीक़ो छा आहे? चए थो अंग्रेज़ी अल्फ़ाबेट जे हरूफ़ इल्लत जो सेट उहो छाजे बराबरि आहे? ए जे। असां हिते सेट बि लिखंदा आहियूं, असां ईअं लिखंदा आहियूं अंग्रेज़ी अल्फ़ाबेट जे हरूफ़ इल्लत, अंग्रेज़ी अल्फ़ाबेट जा हरूफ़ इल्लत। अॻियूं किथे किथे सेट न बि लिखंदा आहियूं। कुझु किताबनि में ईअं लिखियलु आहे, कुझु किताबनि में ईअं न बि लिखंदा आहियूं। ॿिए नंबर ते 100 ताईं कुदरती अदद ईअं लिखंदासीं। बी बराबरि आहे 100 ताईं कुदरती अदद या बी बराबरि आहे 100 ताईं कुदरती अददनि जो सेट। उनखां अलावा असां लिखंदासीं ज़हीन शागिर्द जो सेट। सी बराबरि आहे ज़हीन शागिर्दनि जो सेट या असां लिखंदासीं ज़हीन शागिर्द क्लास 6 जा। ठीकु आहे पुटु। उनखां अलावा असां लिखंदा आहियूं 12 जा सभिनी जुज़ा। डी बराबरि आहे 12 जा सभई जुज़ा। ठीकु आहे। या असां लिखंदा आहियूं 12 जे सभिनी जुज़नि जो सेट। किथे किथे सेट असां इहे लिखंदा आहियूं, किथे किथे सेट न आहिनि लिखंदा। वधीक तव्हां किताब में ॾिसो, किताब में गौर कयो। जेकॾहिं किताब में लिखियलु आहे 12 जा सभई जुज़ा, त पोइ डी बराबरि आहे 12 जा सभई जुज़ा। ठीकु आहे। असां वटि ई जेको आहे बराबरि आहे पाकिस्तान जे सदरनि जा नाला। पाकिस्तान जा जेके बि सदर आहिनि, जेके 1947 खां वठी अॼु ताईं थिया आहिनि, उन्हनि जे नालनि जो सेट, त उहो छाजे बराबरि आहे? ई जे। या लज़ीज़ खाधनि जो सेट, या असां लिखंदासीं एफ बराबरि आहे कंहिं बि होटल ते मिलंदड़ लज़ीज़ खाधा, कंहिं बि होटल ते मिलंदड़ लज़ीज़ खाधा। ठीकु आहे प्यारा ॿारो। पोइ उनखां बाद क़ौमी झंडे जे रंगनि जो सेट, या असां लिखंदासीं एफ बराबरि आहे क़ौमी झंडे में इस्तेमालु थींदड़ रंग, ईअं बि लिखंदासीं। या असां लिखंदासीं क़ौमी झंडे जे रंगनि जो सेट। प्यारा ॿारो, हमेशह यादि रखो बयानी तरीक़े जे अंदरि असां जेको सेट बयानु कंदासीं उहो सेट असांजो मुमकिन आहे तव्हां ख़ाली बि थी सघे थो, मुमकिन आहे त उहो सेट असां जेको आहे जदोली तरीक़े में बयानु न करे सघूं। ठीकु आहे। बयानी तरीक़ो हमेशह सेट खे बयानु करण जे लाइ हूंदो आहे। उनखां अलावा जेको जदोली तरीक़ो आहे उन में ॾिसंदासीं तव्हां सेट जे कहिड़नि क़ाइदनि ऐं क़ानूननि मूजिबि बयानी तरीक़े वारो सेट लहे थो या नथो लहे। जेकॾहिं उन ते उहो पूरो लहंदो त असां ए बराबरि आहे विच लिंगी ॾेई करे उनजा मेंबर लिखंदासीं। जेकॾहिं न लहंदो त असां छा करे छॾींदासीं, छॾे ॾींदासीं। हाणे जीअं असां वटि आहे लज़ीज़ खाधनि जो सेट, बी बराबरि आहे लज़ीज़ खाधा कंहिं बि होटल ते मिलंदड़, त इहो जेको आहे सेट इन जो न ठहंदो। छो त लज़ीज़ बिरयानी बि थी सघे थी हर कंहिंजी पसंदि मूजिबि। त मुंहिंजी पसंदि आहे त बिरयानी लज़ीज़ थी सघे थी, को आलू पसंदि कंदो आहे, को भिंडियूं पसंदि कंदो आहे। त अहिड़े तरीक़े सां हिकिड़ी शइ हिकिड़े जे लाइ लज़ीज़ थी सघे थी, ॿिए जे लाइ नथी थी सघे। त अहिड़े तरीक़े सां हिन जो को बि सेट न ठहंदो। ठीकु आहे प्यारा ॿारो। त बयानी तरीक़े में सिर्फ़ु असां सेट जो बयानु करे लिखी छॾींदा आहियूं, पर उन जो सेट ठहंदो जदोली तरीक़े में या न, इहो अॻिते हली करे असां ॾिसंदासीं त वाक़ई इन जो सेट ठहे थो या नथो ठहे। या त उन जो सेट न ठहंदो, या उन जो सेट ठहंदो त उहो ख़ाली हूंदो या सेट ठहंदो। पहिरें नंबर ते पहिरियां तव्हां जेको बि असां वटि बयानी तरीक़ो आहे उन जो सेट ठहंदो। ॿिए नंबर ते जेको बयानी तरीक़ो आहे उन में सेट उन जो ख़ाली ठहंदो। टे नंबर में
बयानी तरीक़ो जेको हूंदो उन्ही में उन्ही सेट जो जेको मेंबर वग़ैरह आहिनि उहे असांजा न ठहंदा, त उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असां बयानी तरीक़े सां बयानु करे सघूं था। ॿियनि तरीक़नि सां या ॿिनि सूरत में असां वटि उहो सेट न ठहंदो। अहिड़ी सभई शयूं असां अॻिते हली करे डिस्कस कंदासीं। प्यारा ॿारो, अॼु पढ़ी आया आहियूं त सेट खे बयानु करण जा 6 क्लास में 2 तरीक़ा हूंदा आहिनि। हिकिड़ो आहे बयानी तरीक़ो, ॿियो आहे जदोली तरीक़ो। ठीकु आहे प्यारा ॿारो, असां उन जा मिसाल बि पढ़ियासीं। उनखां अलावा असां अॻिते हली करे इन जा बेशुमार टॉपिक बि पढ़ंदा रहंदासीं। तव्हां किताब खे ज़रूरु फॉलो कयो, किताब ॾिसो, किताब जे अंदरि जेके ग़लतियूं आहिनि, मां को फ़रिश्तो न आहियां, मां बि हिकु आम इंसानु आहियां, मां बि हाणे शुरू कयो आहे। तंहिंजे करे असां पढ़ाइण पहिरियां बि असां पढ़ाईंदा रहिया आहियूं, पर असां ऑनलाइन क्लासिस में हाणे शुरू कयो आहे। ऑनलाइन क्लासिस में उस्ताद खां बेशुमार ग़लतियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। तंहिंजे करे सभिनी शागिर्दनि खे इहो अर्ज़ु आहे त प्यारा ॿारो पंहिंजी किताब खे वीडियो सां गॾु फॉलो कयो ऐं उनखे चेक कयो त किथे ग़लतियूं आहिनि किथे न। प्यारा ॿारो, सुभाणे खां असां सेट जो ॿियो सब्जेक्ट टॉपिक पढ़ंदासीं। तंहिं ताईं उस्ताद عنايت लاشاري खे ॾियो इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।